असांजे माण्हुनि सां वधीक नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। ये हामान ऐं फ़िरौन जी औलाद ही ज़ालिम हुकुमरान जेके असांजे मथां अज़ाब थी बीठा आहिनि, नाज़िल थिया आहिनि, मुसलत थिया आहिनि, इन्हनि जे ग़लति कारनि जो, इन्हनि जे बदअमलियुनि जो, इन्हनि जे बद किरदारनि जो, इन्हनि जे ज़लालतुनि ऐं ख़बासतुनि जो कीतो हीअ सॼी सिंध लोड़े रही आहे। ही ख़ुदा जो अज़ाब न आहे, ही हिननि ज़ालिमनि जी नाज़ी आहे, हिननि हुकुमराननि जी बदमाशी आहे, हिननि सरमाएदारनि जी ज़िल्लत ऐं ख़बासत आहे जे असांजे माण्हुनि खे ज़लील ऐं तबाह कयो आहे। मुस्लमाननि जो मुल्क मलाइकाब आहे, ब्रुनई आहे, इंडोनेशिया आहे, जिते 6 महीना बरसातूं पवंदियूं, जिते कंहिं माण्हूअ जे घर खे लोॾो न ईंदो आहे। हीउ मुंहिंजो वतन आहे या ही निधड़कनि जो वतन आहे, गुलामनि जो वतन आहे, जंहिंमें को बि घर सलामत कोन्हे, का बि छत सलामत कोन्हे, कंहिं बि माण्हूअ जी इज़त सलामत कोन्हे। ज़ालिमो, ख़ुदा जो अज़ाब जेकॾहिं ग़रीबनि जे लाइ आहे, उन्हनि जे अमलनि जे नतीजे में आहे, त तव्हांजा घर 1000 दफ़ा ॾियणु खपंदा। तव्हां असांखां वधीक ज़ालिम आहियो, तव्हां असांखां वधीक बद किरदार आहियो, तव्हां असांखां वधीक असांजे मथां असांजे हक़नि जे लाइ वाॻू थी 50 सालनि खां 70 सालनि खां अंग्रेज़नि खां वठी अॼु ॾींहं ताईं तव्हांजा अब्बा ॾाॾा बि ग़ुलाम हुआ, तमामु ग़ुलाम आहियो। तव्हांजा अब्बा ॾाॾा बि ज़ालिम हुआ ऐं तमामु ज़ालिम आहियो। तव्हां सां गॾु जेको पीर आहे, जेको मीर आहे, जेको मुल्लो आहे, जेको बि असांखे सब्र जी तलक़ीन थो करे, जेको बि हिन अज़ाब खे, हिन तकलीफ़ खे, हिन ज़लालत खे, हिन ख़बासत खे बचा ऐं नंग गर्ल्स प्राइमरी स्कूल चनामाला में हलो, जिते नेकाल कोन्हे को, काकूस कोन्हे को, पर्दो कोन्हे को। तव्हां जूं औरतूं ऐं ज़लील हुकुमरान इहे जेकॾहिं हुजनि हा त असीं सम्झूं हा त हीउ ख़ुदा जो अज़ाब आहे जेको सभिनी खे लाइ आहे। हीउ तव्हांजो अज़ाब आहे, तव्हांजी नाहली जो अज़ाब आहे, तव्हांजे हवालनि जो अज़ाब आहे, तव्हांजे चमचनि ऐं दलालनि जो अज़ाब आहे, तव्हांजे ठेकेदारनि जो अज़ाब आहे, तव्हांजो उन्हनि क्रिमिनल वोटरनि जो, तव्हांजो उन्हनि हिमायतुनि जो अज़ाब आहे जेको असां सभिनी जे मथां नाज़िल थियो आहे। असीं इन बिलावल भुट्टे खां वठी मुराद अली शाह ताईं जेके गाॾीअ जो तेल बि मुख़्तियार कारोटा कढणो थो पवे, इन हुकुमराननि खे, असीं वज़ीरनि खे, उनजे दलालनि खे, उनजे कमदारनि खे ॿुधाइण था चाहियूं त हीउ सिंध जेके तव्हां एॾो ज़लील ऐं निडरतो करे छॾियो आहे, इहा सिंध थधी ऐं तव्हांजी विचीअ में हथु थींदी। हिकिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं असीं तव्हांखे हिकिड़े हिकिड़े ज़ुल्म जो हिसाब वठंदासीं, हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि जो बदिलो वठंदासीं। उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो ऐं उहा क़यामत ज़रूरु थींदी जंहिं क़यामत में मज़लूम उथंदा ऐं मज़लूम तव्हांखे हिकु हिकु शइ जो हिसाब वठंदा। असीं नसीराबाद जी इंतिज़ामिया खे चिता था ॾियूं, दोस्तनि हिते खोड़ सारियूं ॻाल्हियूं रखियूं आहिनि, पर हिकिड़ी शइ जेका असां अंदरि इतिहास में रखीसीं त असांजे हिन नंढे शहर जो हाकिम एसडी गुम आहे, मुख़्तियारकार गुम आहे, वाडा जो एसडीओ गुम आहे, पाणीअ जो हेल्थ जो एसडीओ गुम आहे, असांजो डीओ हेल्थ गुम आहे। इन्हनि सभिनी खे ॻोल्हे पंहिंजो फर्ज़ अदा करणु खपे। उहे माण्हू जेके आम माण्हू कैंपुनि में रहिया पिया आहिनि, उन्हनि सां त जेका वेतन आहे सा आहे, पर जेके माण्हू घरनि में आहिनि, हीउ सॼो शहर जंहिं तकलीफ़ मां गुज़री रहियो आहे, उन तकलीफ़ खे उहे माण्हू महसूसु नथा कनि। जेके हुकुमरान आहिनि, जेके उन्हनि जा नुमाइंदा आहिनि, जेके हिन शहर जा हाकिम आहिनि, कंट्रोल प्राइस कंट्रोल कमेटी किथे आहे, जेके इहा ख़बर कोन्हे का त टमाटे जो अघु छा आहे, बसर जो अघु छा आहे, भिंडीअ जो अघु छा आहे, पटाटो कीअं थो विकिरो थिए, दाल कीअं थी विकिरो थिए, चांवरनि जे अटे जो अघु छा आहे, चांवरनि जो अघु छा आहे, माण्हुनि खे कणिक जो अटो कोन थो मिले। उन्हनि खे ख़ुदा हिन शहर जी मालिकी करणु खपे। जेके इन माण्हुनि जे करे, हिन शहर जे करे, हिन शहर जे करे असांजे मथां आफ़ीसर थिया वेठा आहिनि, उन्हनि खे असीं गुज़ारिश था करियूं उन तॾहिं सूरत में असां धरणो भरंदासीं। एहतिजाज इहो जेको बि असांजो अख़्तियार हूंदो, जेको बि असांजो वस हूंदो, एहतिजाज कंदासीं।